अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। मींहं जे चौमासे वारे सिस्टम सिंध में असर ॾेखारणु शुरू करे छॾियो। सिंध जे केतिरनि ई शहरनि में वॾो मींहुं। कराची जे कुझु इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां हल्को मींहुं। मौसमियात खाते कराची में 200 मिलीमीटर ताईं मींहं जी अगकथी करे छॾी। शहरनि खे गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरण जूं हिदायतूं। सिंध जे ॿियनि शहरनि में तेज़ मींहं सबबि आम कारून वहिंवार जो निज़ाम डामाडोल थी वियो। बिजली बंदि थी वई। रोड पाणीअ हेठि अची विया। हैदराबाद, सांगड़, थलपारकर, मीरपुर ख़ास, टंडो, मोहम्मद खान, मटियारी, हाला, न्यू सईदाबाद, टंडो आदम, शहदादपुर में मींहं सबबि हेठियां वारे इलाइक़नि में पाणी बीह वियो। मौसमियात खाते बलोचिस्तान जे 15 ज़िलनि में अॼु खां अंगारे ताईं ज़ोरदार बरसातुनि जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। बारखान, लसबेले, सिब्बी, कच्छी, जाफराबाद में ज़ोराइते मींहं जी अगकथी। झल, मक्सी, खुजदार, कल्लात, कोहिलू, लोरालाई में बि मींहुं पवंदो। मूसा खेल, नसीराबाद, ज़ोब, ज़ियारत, किला सैफुल्ला में बि बरसात जो इम्कान। PGA में बलोचिस्तान मौज बरसातुनि जी अगकथीअ खां पोइ लाॻापियल ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स खे अलर्ट जारी कंदे हिफ़ाज़ती उपाउ वठण जी हिदायत कई वई आहे। हमज़ा शहबाज पंजाब जो वक़्ती वॾो वज़ीर हूंदो। सुप्रीम कोर्ट हमज़ा शहबाज जो वॾे वज़ीर तौरु 1 जुलाई वारो स्टेटस बहाल करे छॾियो। हमज़ा शहबाज अदालती फ़ैसिले ताईं ट्रस्टी जे तौर ते कमु कंदो। जेसीं ताईं फ़ैसिलो नथो थिए हमज़ा शहबाज जा इख्तियार स्लैब कया विया। पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड ते डिप्टी स्पीकर जी रोलिंग ख़िलाफ़ परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते अदालत फ़ैसिलो जारी करे छॾियो। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त ज़ाहिरी तौर ईअं लॻी रहियो आहे त हमज़ा शहबाज जी वॾे वज़ारत जो उहिदो गहरे ख़तरे में आहे। ज़ाहिरी तौर डिप्टी स्पीकर जी रोलिंग सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे उबतड़ आहे। ईअं लॻी रहियो आहे त डिप्टी स्पीकर असांजे फ़ैसिले ख़िलाफ़ रोलिंग ॾिनी। वॾे वज़ीर जा इख्तियार महदूद रहंदा। समूरियूं मुक़ररियूं मेरिट ते थींदियूं। मेरिट ते मुक़ररियूं न थियूं त कारादम करे छॾींदासीं। वॾो वज़ीर सियासी फ़ाइदे लाइ कुझु न कंदो। डिप्टी स्पीकर ऐं पंजाब हुकूमत खे लिखत में तफ़सीली जवाब दाख़िल करण जो हुकुम। ईंदड़ ॿुधणी सूमर ताईं इस्लामाबाद में थींदी। सदर आरिफ अलवी मुल्क में नई हुकूमत जो मुतालबो करे छॾियो। सदर आरिफ अलवी पंहिंजे बयान में चयो आहे त नई हुकूमत लाइ एस्टेब्लिशमेंट खे बि कमु करणो पवंदो। अहिड़ी हुकूमत जोड़ी वेंदी जेका अवामी उमंगुनि पटाईंदड़ हूंदी। सदर आरिफ अलवी मूजिबि जमहूरियत मुफ़ाद परस्तनि हथां हाईजैक थियण न ॾिनी वेंदी। इमरान खान मईशत जो जेको हशर कयो उन जी क़ीमत अवाम अदा करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान नियाज़ी जी याददाश्त कमज़ोर आहे। खेसि यादि ॾियारण जी ज़रूरत आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट मूजिबि इमरान खान जे दौर में करप्शन वधी हुई। इमरान खान जे दौर में वॾनि स्कैंडलनि खां सवाइ बदिलिन ऐं मुक़ररनि जा बि पैसा वरिता वेंदा हुआ। अॻूणे नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल ते तैयबा गुल खे मुबैना तौर हिरासां करण वारे इल्ज़ामनि जी जाच लाइ कमीशन क़ाइम। वफ़ाक़ी सरकार 3 रुकनी कमीशन जोड़े छॾी। TORs जारी। कमीशन में नेशनल कमीशन ह्यूमन राइट्स जे सरबराह
राबिया जोहरी आगा, अनीस हारून ऐं नदीम अशरफ शामिल। जांच कमीशन जी रिपोर्ट वफ़ाक़ी काबीना में पेश कई वेंदी। मुल्क में कोरोना सबब वधीक 3 मरीज़ हयाती विञाए वेठा। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिब मुल्क में 24 कलाकनि दौरान 532 नवां केस साम्हूं आया आहिनि। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 2.74% रही। NIH मूजिब इलाज हेठि कोरोना मरीज़नि मां 179 मरीज़नि जी हालत ॻणितीअ चौकी आहे। पाकिस्तान ऐं श्रीलंका में ॿी टेस्ट मैच अॼु गाल में खेॾी वेंदी। पाकिस्तान स्पिनर नोमान अली खे टीम में शामिल करे वरितो। ज़रियनि मूजिब अॼु सलमान अली आगा खे ड्रॉप करे फवाद आलम खे टीम में शामिल कयो वेंदो। क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म जो चवणु आहे त पहिरीं टेस्ट मैच खटण खां पोइ संदनि हौसला बुलंद आहिनि। प्रेशर वारी मैच खटे टीम जे एतमाद में इज़ाफ़ो थियो आहे।